नाज़रीन, लाड़काणो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर नुसरत शाह ऐं सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन जे CEO मोहम्मद दितल कलोड़ो बाज़ाब्ता तौर एक गडियल यादाश्तनामे ते सहियूं कयूं आहिनि। रिपोर्टर मुख्तियार ॾेथे मूजिब गडियल यादाश्तनामे वारी तक़रीब वाइस चांसलर सेक्रेटेरिएट में थी। गडियल यादाश्तनामे मुताबिक़ ॿिन्ही इदारनि विच में गडियल तहक़ीक़ी क़दमनि ते ज़ोर ॾिनो वियो आहे। ॿाहिराड़ी जे तरक़ी, औरतुनि खे बाअख्तियार बनाइण, इलाइक़े कारोबार खे हथी वठाइण सां गॾोगॾु सिहत जा कम शामिल आहिनि। उन मौक़े ते वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर नुसरत शाह चयो त असीं SRSO जे वफ़द जा शुक्रगुज़ार आहियूं। हिन क़िस्म जा मुआहदा इलाइक़े तरक़ी खे हथी वठाइण लाइ तमामु घणा अहमियत वारा हूंदा आहिनि। उन मौक़े ते ॾितल कलोड़ो चयो त वाइस चांसलर जंहिं लगाव ऐं दिलचस्पी सां यूनिवर्सिटी जे तरक़ी ऐं निमाया कामयाबी लाइ कमु करे पई, उहो साराह जोॻो आहे। उन मौक़े ते SRSO जो चीफ फिनेंशियल ऑफिसर आसिफ अली कलोड़ो, यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार डीन प्रोफेसर यूसुफ शाह, डीन प्रोफेसर मोहम्मद हनीफ शेख, प्रिंसिपल चांडका मेडिकल कॉलेज प्रोफेसर डॉक्टर ज़मीर अहमद सोमरो, प्रिंसिपल नर्सिंग कॉलेज गुलाम अब्बास पंवर, डायरेक्टर औरक डॉक्टर मीर हसन खोसो पिणु मौजूद हुआ।